नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोसपुर में ख़बर ॾींदा हलूं त टोड़ी बंगलो वारे इलाइक़े जे ॻोठ नसीर खान भइयो भरिसां ज़िले क़ाउंसिल पारां ॾिनल स्कीम ते लाॾो क़ब्रिस्तान जे हलंदड़ 4 दीवारी ते कम में नाक़स मटीरियल इस्तेमाल थियण ऐं 4 दीवारी में कुछ क़बरनि खे नज़रअंदाज करण सबबि ॻोठ नसीर खान भइयो जे रवासियुनि जो ज़िले क़ाउंसिल जे इंजीनियर ग़ुलाम अली शेख ऐं ठेकेदार अब्दुल सत्तार भइयो जी मुबीना करप्शन ख़िलाफ़ ॻोठाण जो मीर हज़ार सब्ज़ोई मीर अहमद भइयो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में क़ब्रिस्तान अॻियां प्ले कार्ड खणी ॿिए ॾींहुं बि एहतजाज मुज़ाहिरो करे डिस्ट्रिक्ट काउंसिल जे इंजीनियर ठेकेदार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। मीडिया अॻियां दाईंदे अॻुवाणी चयो आहे त लाॾो क़ब्रिस्तान में हज़ारे माण्हू दफ़न थियल आहिनि, पर ठेकेदार अब्दुल सत्तार भइयो पारां ज़िले काउंसिल जे इंजीनियर खे ॻरी रिश्वत ॾेई क़ब्रिस्तान जो नाक़स कमु कयो वियो आहे, जेको 2 ॾींहनि अंदरि चौदीवारी जा थंभा ढही पिया आहिनि। मुज़ाहिरीन चयो त मुसलसल एहतजाज करण ऐं नाक़स कयल कम जी डिप्टी कमिश्नर मनवर अली मिठाणी खे बि शिकायतूं कयुनि, पर ठेकेदार बाअसर हुजण करे ज़िले इंतज़ामिया ठेकेदार ख़िलाफ़ के बि क़दम न खयां आहिनि। मुज़ाहिरीन सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त बिना कंहिं देर जे असांजे एहतजाज जो नोटिस वठी ठेकेदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।